अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों वॾी अॼु हिकु नई ख़बर अची चुकी आहे ऐं तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी बि आहे हिकिड़ी ऐं तव्हांजे लाइ हिकु बैड लक बि आहे। यानी हिकिड़ी अहिड़ी ख़बर आहे जेका तव्हांखे ॾुख पुॼाए सघे थी ऐं तव्हांखे जेको आहे अफ़सोस थी सघे थो ऐं तव्हां सोचींदो त यार इहो ईअं अचानक छो थी वियो। सिंधी ड्रामेन दुलाब जे बारे में जागीर न दुलाब ऐं जेको आहे कुझु ॿिया ड्रामा जेका रिकॉर्ड थी रहिया आहिनि पंहिंजनि जा गदार कुझु ॿिया उन्हनि जे बारे में हिकु बैड लक बि आहे, उहो बि तव्हां सां शेयर कंदुसि। जे तव्हांजी वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं न ॾिसंदो पोइ तोखां ही अपडेट तव्हां खां मिस थी वेंदी। हिकु त दोस्तों बरसाति एॾी हली रही आहे असां वटि असांजे एरिया में बरसाति छितो करे छॾियो आहे। हीअ वीडियो बि मां वरी मुश्किल सां तयारु करे रहियो आहियां, लेकिन 2-3 चकर वीडियो मुंहिंजी ज़ाया थी आहे बरसाति जे करे, शोर जे करे, इन जे करे। अपडेट तव्हांखे ॾियण खां पहिरियां हिकिड़ी नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि। तव्हां एतिरो ज़रूरु ॿुधाइजो दोस्तों तव्हां कहिड़े इलाइक़े में आहियो, तव्हांजे कहिड़े इलाइक़े में बरसाति हली रही आहे। कमेंट सेक्शन में इहो ज़रूरु लिखिजो। असांजे सखर एरिया में त वॾी बरसाति आहे, 24 कलाक थी विया आहिनि बरसाति बंदि नथी थिए। बना सना ठना हिकु करे छॾिया अथई ऐं असांजे इलाइक़े में खजी घणी आहे। खजनि जा बाग तबाह थी विया, जेका बाग़ाई हुया वीचारा उहे त परेशान आहिनि, उहे बि वीचारा रोई रहिया आहिनि। उन्हनि जूं खजूं ॾंग खारकूं तबाह थियूं, लुड़नि थियूं पियूं, एॾो त मींहुं लॻायो वियो आहे। दुआ कयो सभिनी जे लाइ ख़ैर जी बरसाति हुजे ऐं सभिनी जे लाइ जेको आहे बरसाति रहमत जी हुजे, नुक़सानदेह न हुजे। जीअं 2022 में वॾा नुक़सान थिया अहिड़ी का बरसाति न हले। बसि इहा दुआ सभिनी जे लाइ करे छॾिजो। इहा नंढिड़ो अर्ज़ु हुयो तव्हांजे लाइ, सॼी आवाम जे लाइ, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न। हलूं था हाणे पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त दुलाब जी जेका पहिरें स्पेल जी शूटिंग हली रही आहे उहा तव्हांखे ख़बर आहे मीरपुर माथेलो घोटकी जे ज़िलनि में ऐं पंहिंजनि जा गदार जी बि शूटिंग जेका हली रही आहे घोटकी जे सुठी लोकेशननि ते हली रही आहे ऐं सुठा उन में अदाकार कमु करे रहिया आहिनि। लेकिन हिकिड़ो मसइलो थियो आहे। मसइलो इहो आहे दोस्तों त दुलाब ड्रामे जी ऐं पंहिंजनि जा गदार जी शूटिंग रुकिजी वई आहे। जी हाँ दोस्तों, जेका ही मुंहिंजी तव्हां ॻाल्हि ॿुधी रहिया आहियो, मां सच चई रहियो आहियां। शूटिंग बिल्कुलु जेको आहे मुअतल थी वई आहे, अध में रुकिजी वई आहे ऐं शूटिंग छाजे लाइ रुकिजी वई आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि दोस्तों पंहिंजनि जा गदार ऐं जेको आहे दुलाब जी शूटिंग तमामु कंप्लीट थियण वारी पहिरें स्पेल जी। दुलाब जो त पहिरियों स्पेल अध खां वधीक कंप्लीट बि थी चुको हुयो शूटिंग, लेकिन रुकी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तों जेको आहे बरसाति जे करे। जी हाँ दोस्तों, बरसाति एॾी हली रही आहे मीरपुर घोटकी सखर पन्नो इन एरिया में एतिरी जेको आहे बरसाति असांजे एरिया में हली रही आहे जंहिंजे करे फ़िलहालु हर कमु बंदि थी वियो आहे, हर शइ रुकिजी वई आहे ऐं सॼे मुल्क में गप गारो लॻो पियो आहे त शूटिंग कीअं थींदी। शूटिंग फ़िलहालु मुंहिंजे ख़्याल में अगरि बरसाति अॻिते ॿुधायो पियो वञे 5 तारीख़ ताईं, ॾिसूं केतिरा ॾींहं बरसाति हलंदी। जेतिरा ॾींहं बरसाति हली उन खां पोइ बि दोस्तों गप सुकण में गारो सुकण में जेको आहे वधि पोइ बि 8-10 ॾींहं ज़रूरु लॻी वेंदा उन खां बाद बि। हाणे इहो अलाह खे साईं खे ख़बर त केतिरा ॾींहं बरसाति अॻिते हलंदी ऐं कहिड़े एरिया में हलंदी ऐं केतिरा ॾींहं इन में लॻे थो। थी सघे थो महीनो बि मुअतल थी वञे जेको आहे शूटिंग, थी सघे थो महीनो खां अॻे ई वरी स्टार्ट थी वञे। हाणे इहा ख़ुदा खे ख़बर। या वरी जेका बंगलनि जे अंदरि सीन हूंदा उहे शूट कया वेंदा, जेका ॿारहाड़ी में आहिनि, ॻोठ में आहिनि, ॿाहिरि आहिनि, उहे सीन रुकिजी आहे, बिल्कुलु बंदि थी आहे ऐं कमरे वारा सीन लगातार उहे हली रहिया आहिनि शूटिंग जा, उन खे ब्रेक न ॾिनी वेंदी आहे। ॿिया त अदाकार बि अहिड़ी बरसाति में हर को पंहिंजे घर ॾे रुख कंदो त घर वञी ॾिसां मथां को घर त न किरी पियो आहे, छो त हर कंहिंजा घर को ग़रीब अदाकार आहे, सभु अमीर बि न आहिनि, सभिनी जा बंगला बि न आहिनि, सभु जेको आहे करोड़पति न हूंदा आहिनि। हर कंहिंखे मींहुं ॾिसी भॼणो पवंदो आहे त वञी पोयां पंहिंजे फसल खे जेको आहे ॾिसूं, पंहिंजे घर खे ॾिसूं, कारोबार खे ॾिसूं। दोस्तों कहिड़ा अदाकार आहिनि त वीचारा फसल पोखींदा आहिनि ऐं अदाकारी बि करे रहिया आहिनि। के अहिड़ा आहिनि त नंढो सन्हो सुको कारोबार बि कंदा आहिनि। जीअं बख़्शल हुयो तव्हां ॾिठो तकरार में, इन्हनि जी मुंहिंजे ख़्याल में दादू में पकोड़नि जी दुकानु आहे जी पंहिंजी, तव्हांखे ख़बर आहे अलाए न, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। इन जी पंहिंजी पकोड़नि जी यानी स्वीट्स जी दुकानु आहे दादू में ऐं उहो अदाकारी बि कंदो आहे। काफ़ी अहिड़ा अदाकार आहिनि पंहिंजो पोयो बि कंदा आहिनि, वरी अदाकारी बि कंदा आहिनि। के वरी जेका वॾा अदाकार आहिनि उन्हनि खे त पंहिंजो माल जी टेक आहे, पुराणा अदाकार आहिनि उन्हनि वटि पैसो जाम आहे। भले शूटिंग रुकिजी वञे, कुझु बि थी वञे, हुननि खे को ख़ासो फ़र्क़ु न पवंदो आहे, ग़रीब अदाकारनि खे पवंदो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां शूटिंग फ़िलहालु बरसाति जे करे ठिप थी वई, बंदि थी वई
ऐं हाणे जेको आहे तव्हांजे लाइ इहा जेका हुई बैड लक ख़बर हुई ऐं ख़ुशख़बरी इहा आहे दोस्तो तव्हांजे लाइ। उहा तव्हांखे पहिरियों ॿुधाइण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि यार हिन वीडियो खे लाइक करे छॾियो, महिरबानी कयो, असां एॾी महिनत कयूं था, नंढिड़ो लाइक आहे यार, फ्री आहे। सब्सक्राइब अगरि न कयो आहे सब्सक्राइब बि करे छॾियो चैनल खे, दोस्तनि ताईं बि शेयर करे छॾियो, जेका बि तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि ताईं इहा वीडियो ज़रूरु शेयर कजो, उन्हनि खे गुज़ारिश कजो उहो अॻिते शेयर करनि ऐं हर दोस्त टे जेको आहे ग्रुपनि में ज़रूरु शेयर करे ऐं अॻियनि खे बि चयो अॻिते शेयर कयो। सलमान खान वांगुरु हर बंदा 3 काम करे वो अगले को बोले 3 काम करे, ऐसे करते करते सबकी मदद हो जाएगी। ईअं कंदे कंदे असांजो चैनल उन्हनि ताईं पुॼी वेंदो जिथे जिथे जंहिंखे ज़रूरत आहे असांजी सिंध चैनल जी। असांजो चैनल अहिड़ो आहे सिंध जी हर अपडेट ॾींदो आहे, ख़ासि करे सिंधी शोबे जे हवाले सां। ख़ुशख़बरी हाणे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तो। ख़ुशख़बरी दोस्तो इहा आहे त जागीर ड्रामो तमामु जल्द हलण वारो आहे ऐं चंड ग्रहण ऐं जागीर ड्रामे खे सिर्फ़ु इन शइ जी रुकावट आहे, रुकावट इन शइ जी आहे त हू ग़ुलाम हुसैन जे इंतज़ार में आहिनि, इहो जीअं ख़तमु थिए त उन जी जाइ ते जागीर हलायूं ऐं छाजे करे जागीर ड्रामो सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। अगरि सोप सीरियल हुजे हा त पोइ हफ़्ते में पत्थर दिल जी जाइ ते उनखे हलाइनि हा, 4 क़िस्ता उन जो ॾियनि हा, हवेली जे गॾु उन सां बि उहो बि हले हा। लेकिन हीउ नंढो सीरियल ड्रामो आहे, इहो हफ़्ते में जेको आहे 2 क़िस्ता ईंदियूं आहिनि ऐं जीअं ग़ुलाम हुसैन 2 सीरियल आहे उन जो हफ़्ते में 2 जेको आहे एपिसोड अचनि था। तव्हांखे ख़बर आहे सीरियल ड्रामो जेको आहे उहो हफ़्ते में 1 या 2 एपिसोड मुश्किल सां हलंदा आहिनि, छो त हूंदियूं 25 खां 50 क़िस्तनि ताईं हुनजी एवरेज हूंदी आहे। जे हफ़्ते में 4 क़िस्ता ॾियनि त महीने में ड्रामो ख़तमु थी वेंदो, पोइ 2-3 महीना हलाइण जे लाइ त पोइ हफ़्ते में 2 क़िस्ता ॾिनियूं वेंदियूं आहिनि। हाणे ग़ुलाम हुसैन जो तव्हां इंतज़ारु कयो, जीअं ग़ुलाम हुसैन ख़तमु थींदो तीअं वरी इहो ड्रामो बि हली वेंदो। इहो ड्रामो बि बहितरीनु ड्रामो आहे जेको आहे जागीर। अहिड़े हिसाब सां जेको आहे चंड ग्रहण बि हली वेंदो। इहो बि जेको आहे दोस्तो सिंध TV वारनि जो जेको आहे सीरियल ड्रामो आहे, को वॾो ड्रामो न आहे ऐं चंड ग्रहण खे सिर्फ़ु इन लाइ नथो हलायो वञे जीअं हाणे ॾिसो न दिलि में तूं मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थी वियो, यलगार ख़तमु थियण जे वेझो पुॻो आहे। हाणे हू चवनि था जीअं 1-2 ॿिया ड्रामा ठाहे वठूं, पोइ हिकु मन हलायूं, दुलाब बि हलायूं, चंड ग्रहण जेको आहे वरी 8 ॾींहं जे हिसाब सां हलायूं ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे ॿिया ड्रामा ॿिनि जी बि तयारी हली रही आहे। कुझु ॿिया ड्रामा बि आहिनि, तमामु जल्द उन्हनि जा नाला बि अनाउंस थींदा, उहे बि असांजे साम्हूं ईंदा, उहे बि असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं तव्हां सां उहे बि असां शेयर कंदासीं। असांखे अंदरूनी ख़बर पई आहे त कुझु ॿियनि ड्रामनि जी बि तयारी हली रही आहे ऐं उहो ड्रामा बि बहितरीनु आहिनि। हाणे उनजो नालो जेको आहे जीअं असांखे इजाज़त मिलंदी सभु कुझु वरी तव्हां सां असां शेयर करे छॾींदासीं ऐं तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं। ऐं दोस्तो ऐं हिकिड़ो ॿियो जेको आहे तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त असांजे जेका तव्हां कमेंट कंदा हो इहे इन जो जवाबु मां हर वीडियो में तव्हांजो जवाबु कमेंट जो ॾेई छॾींदो आहियां ऐं काफ़ी कमेंट जो जवाबु मां ॾेई चुको आहियां। जेका कमेंट तव्हांजी जेका बि राय हुजे ज़रूरु कमेंट में ॾींदा कयो, असांजो वरी नेक्स्ट वीडियो में उन कमेंट खे शामिलु कंदा आहियूं। ऐं हिकिड़े दोस्त लिखियो हुयो मूं ॾे जेका कल्ह मूं वीडियो अपलोड कई, चई अदा तूं ॾाढो अॼु लसो लॻे थो पियो, इहो छा कमाल आहे। अदा असां अहिड़ी का ॻाल्हि न आहे, जेको आहे न जॾहिं वीडियो ते असां सुठी महिनत कंदा आहियूं त वीडियो असां आहियूं ई जेको चहिरो अलाह साईं ॾिनो आहे उहो ई तव्हांजे साम्हूं असांजो ईंदो। को मां मेकअप वग़ैरह असां कुझु न कंदा आहियूं, को जेको मतिलबु कुदरती असां अलाह साईं चहिरो ॾिनो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे ई। ऐं अहिड़े हिसाब सां उन जेको आहे तव्हां तारीफ़ कई, तव्हांजा लख कुर्ब लख महिरबानियूं ऐं मौला तव्हांखे सलामत रखे। ऐं जेको आहे जंहिंखे दोस्तनि खे जेका कमेंट ड्रामनि जी अदाकारनि जे हवाले सां खपेनि, जेको सवाल करे उनखे जवाबु नेक्स्ट वीडियो में असां ज़रूरु ॾींदासीं। सभिनी खे अर्ज़ु आहे त पंहिंजा सुठा कमेंट कंदा कयो ऐं राय बि पंहिंजी की सुठी ॾींदा कयो ऐं लाइक शेयर सब्सक्राइब करणु इहो तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे जेतिरो सब्सक्राइब कंदो ओतिरो दोस्तो तव्हांखे सुठा ओतिरो सुठा तव्हांखे जेको आहे अपडेट मिलंदा, ओतिरो जेको आहे जेतिरा सुठा कमेंट कंदव ओतिरा तव्हांखे सुठा सुवालनि जा जवाब मिलंदा। दोस्तो मुंहिंजे ख़्याल में दोस्तो वीडियो थी वियो आहे काफ़ी माशाअल्लाह। अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त पंहिंजी क़ीमती राय ॾिजो, हाणे छा थिए छा न थिए, दुआ ज़रूरु घुरिजो ऐं बरसाति रहमत जी हुजे ज़हमत जी न हुजे। ऐं जेका बाग़ाई वीचारा बेखर जंहिंजो नुक़सानु थी रहियो आहे बरसाति में, उहे बि जेको आहे दुआऊं घुरी रहिया आहिनि त बरसाति बंदि थिए। जंहिंजूं सारियुनि जो फ़सुलु आहे असांजे इलाइक़े में घणो वरी
उहे दुआऊं घुरी रहिया आहिनि त मौला बरसाति खे आण। हाणे ॿिन्ही जो मुक़ाबिलो हली रहियो आहे। अलाह साईं हाणे जंहिंजी ॿुधे, अलाह साईं सारनि वारनि जी घणी ॿुधी रहियो आहे। पहिरियों त महीनो बरसाति फिरदी रही आहे, असांजे एरिया में वसे कान पई, लेकिन हाणे बरसाति ज़ोर ॾिनो आहे। हाणे वरी बरसाति बाग़ाइनि खे थोरो हेॾे होॾे करे छॾियो आहे। त वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वीडियो पुॼाणी ते शायदि को ॾींदा इजाज़त। दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।